अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवामी आवाज़ टीवी सां गॾु मां आहियां सुनीता उड। सभ खां पहिरियां हेडलाइंस। पीपी क़यादत जी हिदायत खां पोइ सिंध काबीना में फेरफार। घरू खाते वारी वज़ारत जो इज़ाफ़ी कलमदान सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल हवाले। नासिर शाह खे इतलात ऐं सिकंदर महेंद्रे खे उशर ज़क़वात ऐं मज़हबी मामलनि वारे इज़ाफ़ी कलमदान ॾिनो वियो। नोटिफिकेशन जारी। इलेक्शन कमीशन परॾेही पार्टी फंडिंग केस में इमरान ख़ान जी ॿुधणी मुलतवी करण जी दरख़्वास्त रद्द कंदे 7 जून ताईं जवाब तलब करे वरितो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त नए साल जी बजट अवाम जी ख़्वाहिश मूजिब हूंदी। नए माली साल जी बजट में तरक़ियाती कमनि ते ख़ासि ध्यानु ॾिनो वेंदो। ऐं सिमसूर हॾी वेझो बदीन ऐं मीरपुर ख़ासि ज़िलनि खे मिलाईंदड़ लिंक रोड ज़बून हाली जे वर चढ़ी वियो। अवाम सफ़र जी बहितर सहूलियतनि खां महरूम बणियल। ही हुई इन वक़्त जूं हेडलाइंस। तफ़सीली ख़बरूं मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। ख़बरुनि में हिकु दफ़ो ॿीहर भली कार। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि 2016 ऐं 2017 जी बजट जे हवाले सां इजलास थियो, जंहिं में चीफ सेक्रेटरी रिज़वान मेमन, रिथाबंदी ऐं तरक़ियाती खाते जे चेयरमैन मोहम्मद वसीम, नाणे वारे सेक्रेटरी हसन नक़वी ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई। उन मौक़े ते इजलास में ॻाल्हाईंदे सैयद मुराद अली शाह चयो त नए साल जी बजट अवाम जी ख़्वाहिश मुताबिक़ हूंदी। नए माली साल जी बजट में तरक़ियाती कमनि ते ख़ासि ध्यानु ॾिनो वेंदो। हुन चयो त हुकूमत जी कोशिश हूंदी त हलंदड़ अहम स्कीमनि खे मुकमिल कयो वञे। वॾे वज़ीर चयो त कराची लाइ हिकु वधीक तरक़ियाती पैकेज ॾींदासीं, जॾहिं त तालीम ऐं सिहत वारे खाते ते ख़ासि ध्यानु ॾिनो वेंदो। हुन चयो त हू औरतुनि लाइ कुझु अहम स्कीमूं शुरू करे रहिया आहिनि। नओं माली साल तरक़ी, रोज़गार, तालीम ऐं सुठी सिहत जो साल हूंदो। हुकूमत बल्दियात खाते खे बि मज़बूत कंदी। संदसि चवणु हो त ज़राइत जे तरक़ीअ लाइ ख़ासि स्कीम मुतारिफ़ कराई वेंदी। तवानाई जी खोट सबबि सनअती तरक़ीअ जा मसइला आहिनि। हिन साल असांखे एनर्जी सेक्टर ते अहम प्रोग्राम शुरू कयो वेंदो। वॾे वज़ीर चयो त नओं माली साल कोल, वंड ऐं सोलर एनर्जी जो साल हूंदो। सिंध ख़ुशहाल थींदी ऐं तालीम खाते में बहितरीन तब्दीली आंदी वेंदी। इलेक्शन कमीशन परॾेही पार्टी फंडिंग केस में इमरान ख़ान जी ॿुधणी मुलतवी करण जी दरख़्वास्त रद्द कंदे 7 जून ताईं जवाब तलब करे वरितो। इलेक्शन कमीशन में पाबंदी मड़ियल ज़रियनि खां पार्टी फंड वठण ते इमरान ख़ान जी नाअहलीअ लाइ हाशिम जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। केस जी ॿुधणी चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराही में 4 रुकनी बेंच कई। दरख़्वास्त गुज़ार हाशिम अली तरफ़ां मुवाक़िफ़ इख़्तियार कयो वियो त इमरान ख़ान 2010 खां 2015 ताईं जेके पार्टी असासा जमा कराया, तंहिं में हिन ॿुधायो त हुननि को बि फंड न वरितो आहे। इमरान ख़ान वकील शराफत चौधरी जवाब जमा कराइण बदिरां ॿुधणी मुलतवी करण जी दरख़्वास्त कई ऐं चयो त इमरान ख़ान ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में बे हनीफ़ अब्बासी तरफ़ां अहिड़ी नोयत जी दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सरदार रज़ा ख़ान पुछाणो कयो त छा अव्हां सुप्रीम कोर्ट में जवाब जमा कराए चुका आहियो? तव्हां खां जेको जवाब जमा करायो वियो उहो जमा कराइण में कहिड़ो ऐब आहे? इमरान ख़ान जे वकील चयो त सुप्रीम कोर्ट में साॻियुनि नुक़्तनि ते दाख़िल कयल पटिशन में जवाब ॾेई चुका आहियूं ऐं इमरान ख़ान 2010 खां 2015 ताईं जो सर्टिफिकेट पिणु पेश कयो आहे, जंहिं में ॿुधायो वियो त हुननि पाबंदी मड़ियल ज़रियनि खां फंड न वरितो आहे। इलेक्शन कमीशन बेंच जे मशवरे खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ कयो ऐं कुझु देरि खां पोइ ॿुधाईंदे हुकुम ॾिनो त इमरान ख़ान पहिरियों 2010 खां 2015 ताईं जी पार्टी फंडिंग बाबति जवाब जमा कराए, जंहिं बाद फ़ैसिलो कयो वेंदो त हाशिम जी दरख़्वास्त ॿुधणीअ लाइ मुलतवी कई वञे या न। अदालत इमरान ख़ान खां 7 जून ताईं जवाब तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। नाज़रीन, सिमसूर हॾी वेझो बदीन ऐं मीरपुर ख़ासि ज़िले खे मिलाईंदड़ लिंक रोड जी हालत ज़बून हाल बणिजी वई आहे, जंहिं सबबि ॻोठाणा सफ़र जी बहितर सहूलियतनि खां वांझियल आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील अली अहमद जरवार जी हिन रिपोर्ट में। सिमसूर हॾी वेझो बदीन ऐं मीरपुर ख़ासि ज़िले खे मिलाईंदड़ लिंक रोड जी हालत ज़बून हाल बणिजी वई आहे, जंहिं करे ॻोठाणा सफ़र जे बहितर सहूलियतनि खां वांझियल आहिनि। 1990 धारे ठहंदड़ बदीन मीरपुर ख़ासि लिंक रोड में हंधा हंधा खॾा पइजी विया आहिनि, जॾहिं त उथन रोड ते ठहियल पुलूं बि टुटी वियूं आहिनि। ॻोठाणा अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त रोड न ठहण सबबि मिटी उॾामे थी, जंहिं सबबि केतिरा ई ॻोठाणा साह जी बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। पर सरकार तोड़े चूंडियल नुमाइंदा अवामी मसइलनि खां जहिड़ोक लातालुक बणियल आहिनि। रोड असांजो हिते ठहियो कोन्हे, परेशानियूं आहिनि, बीमारी सिमारी, ॿार बचा वञण लाइ तकलीफ़। रोड जी हालत अहिड़ी तमामु तंग आहे जे अवी पाण बि ॾिसो सघो था। सिमसूर हॾी ऐं भर पासे जे ॻोठाणनि सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त रोड ठाराए खेनि सफ़र जूं बहितर सहूलियतूं फराहम कयूं वञनि त जीअं नाले मातर जमहूरियत मां खेनि बि को फ़ाइदो मिली सघे।
हैदराबाद में खंबे गुम कयल मुख़्तलिफ़ क़ौमी कारकुननि जे वारसनि संदन बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़नि हुसैन आरी जे सोरठ गुलाम सगरा ऐं ॿियनि प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो करे छिती नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे गुम थियल माण्हुनि जे वारसनि जो चवणु हो त संदन प्यारनि खे गुम थिए वरिय वाहमी विया आहिनि, पर सरकार संदन जिगर जे टुकड़नि खे बाज़ियाब न कराए सघी आहे। गुम थी वियल ख़ादिम जी न्याणी नीलम चयो त संदसि वालिद खे गुम थींदे 35 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर अञा ताईं उन जो को बि पतो न पइजी सघियो आहे। नौजवान होशू कंबराणीअ जी माउ चयो त संदसि ॿचिड़े खे बिना जवाज़ खंभियो वियो आहे। संदसि पुटु किथे आहे, उन जी का बि ख़बर नाहे। नौजवान मुर्तज़ा जुणेजो जे भाउ आसिफ़ जुणेजो चयो त जेकॾहिं संदसि भाउ मथां को बि केस दाख़िल आहे त उनखे अदालत में पेश कयो वञे। एहतजाज कंदड़नि IG सिंध ऐं वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह खे अपील कई त गुम थियल माण्हुनि खे बाज़ियाब कराए साणनि इंसाफ़ कयो वञे। बुलेटिन पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। वधीक अपडेट लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट awamiawaaz.com।